अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, आहियां शफ़क़त अली। जीअं त पाण 2024 जी CC जे लाइ जनरल सिंधी जा जेके काफ़ी मेजर टॉपिक्स आहिनि उहे कवर करे चुका आहियूं ऐं सेम सिंधी आहे, उहो CC 25 हुजे 26 हुजे या कहिड़ी बि CC हुजे, जेकॾहिं जनरल सिंधी वारो पेपर आहे त उहो सेम ई रहंदो तक़रीबन। ठीकु आहे, अॻिते हली जेकॾहिं को सिलेबस में चेंजिस अचनि थियूं त पोइ उन हिसाब सां वरी माण्हू उन सब्जेक्ट खे उन तरह सां तयारु करे सघे थो। ठीकु आहे, हींअर असां स्टार्ट करे चुका आहियूं सिंधी लिटरेचर जो स्टार्ट करे चुका आहियूं ऐं सिलसिलेवार असां कोशिशि कंदासीं त जेके बि मेजर टॉपिक्स आहिनि सिंधी लिटरेचर जा उहे असां डिस्कस कयूं। हाणे असां पहिरीं ॾिसूं था त अदब 3 अखरनि वारो अदब आहे, अलिफ दाल ऐं बा वारो। इहो पंहिंजे वजूद में हिकु वसी माना ऐं मफ़हूम रखे थो। ठीकु आहे, जेकॾहिं ॾिठो वञे त हीअ जॾहिं अरबन जी धरती ते उसिरो तॾहिं यूरोप वारनि पंहिंजे मफ़हूम जे इज़हार लाइ इन जी माना रखी एनलाइटन लिटरेचर या पोलाइट लिटरेचर। मतिलबु इहो त उहो इल्मु या तहरीर जेका अदब, लुताफ़त ऐं इल्मी ज़ेब ऐं ज़ीनत लाइ इशारो करे ऐं उन्हनि जे हासिलु करण में मदद करे, या ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चइजे त उहा तहरीर या तख़लीक़ जेका इंसानी तबियत में मज़ो, सुकून या सुरूर पैदा करे, उन खे अदब चई सघिजे थो। ठीकु आहे, पर जेकॾहिं ॾिठो वञे त जेके कुझु ॾह आहिनि उन्हनि जी नज़र में ॾिठो वञे, अफ़लातून जेकॾहिं असां ॾिसूं था हिस्ट्री में त अफ़लातून अदब खे छॾियो आहे दोखू, या चए थो त इहो जेको अदब आहे इहो सभिनी कूड़नि जी माउ आहे। ठीकु आहे, हुन पंहिंजे किताब जमहूरियत, जंहिंखे पाण द रिपब्लिक बि चई सघूंसि था, उन शाइर खे निकाली ॾिनी आहे। निकाली छो ॾिनी आहे त हू चए थो त शाइर जेके आहिनि उहे इख़लाक़ जा दुश्मन आहिनि, हू तसवुराती हुजण करे देवताउनि जे बारे में कूड़ ॻाल्हाइनि था। अफ़लातून जे ख़्याल मूजिबि इल्मु अदब उहो हुजणु घुरिजे जंहिंमां इख़लाक़ ऐं सदाकत जी नशोनुमा थिए, न कि सिर्फ़ु कूड़, दोखा ऐं ख़्याली ॻाल्हियुनि खे डिस्कस कयो वञे। ठीकु आहे, जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त अदब जेको आहे मुख़्तलिफ़ दौरनि में माना ऐं तशरीहुनि में तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि। ठीकु आहे, अंग्रेज़ हिकिड़ो नक़ाद आहे जॉन मोर्ले, जंहिंखे सॾिजे थो, हू थो चए त अदब में उहे सभु किताब अची वञनि था जिन में अख़लाक़ी हक़ीक़तुनि ऐं इंसानी रुझाननि खे कंहिं ख़ासि इश्तियाक़, बुलंद ख़याली ऐं नज़ाकत सां पेश कयो वञे। हू वधीक चए थो त कलम हथ में खणण खां अॻु इश्तियाक़, बुलंद ख़याली ऐं नज़ाकत जो मौजूदु हुअणु ज़रूरी आहे। जेकॾहिं दिलि जे शौक़ु नवेसी खां सवाइ बुलंद ख़याली जी फ़ज़ा में परवाज़ कए बग़ैर कलम अजाया रंडा रोड़ींदो वियो त पोइ उन जी नोक मां जेको कुझु निकिरंदो तंहिंखे अदब चई नथो सघिजे। उन खां बाद में जॉन ड्राइडन चए थो त अदब जेको आहे उहो हिकु सिख्या ऐं विंदर आहे। ठीकु आहे, ऐं हू थो चए त इहो इंस्ट्रक्ट ऐं डिलाइट जो ज़रियो थो ॿुधाए, जॾहिं त मैथ्यू आर्नल्ड इन ख़्याल जो इज़हार करे थो त अदब ज़िंदगीअ जी तनक़ीद ऐं उन जी तफ़सीर आहे। ठीकु आहे, हाणे ही त असां ॿिनि जी ॾिठीसीं त कहिड़ी डेफिनेशन आहे अदब खे कीअं था उहे डिफाइन कनि, पर वन थिंग यू पीपल मस्ट रिमेंबर कि असांखे अदब खे डिफाइन करण लाइ असांखे पंहिंजो को सिंधी अदीब ॻोल्हणो पवंदो, या को अहिड़ो जेको अदब जी डेफिनेशन सुठे तरीक़े सां ॾिए ऐं पॉज़िटिव वे में ॾिए। ठीकु आहे, अलामा आया काज़ी साहब चए थो, अच्छा अदब में 2 शयूं अचनि थियूं, हिकिड़ो अचे थो तव्हांजो नसर जंहिंखे पाण प्रोज़ चवंदा आहियूं, ॿियो अचे थो नज़म तव्हांजो जंहिंखे पाण पोइट्री चवंदा आहियूं। हाणे अलामा आया काज़ी जो ख़्यालु आहे त जेको अदब आहे उहो दब मां निकितो आहे। हू थो चए अदब लफ़्ज़ दब मां निकितो आहे जंहिंजी माना आहे सुरणु या पट ते रेड़ियूं पाइणु, टू क्रीप आर क्राल। ठीकु आहे, त लुग़त जे लिहाज़ खां जेकॾहिं ॾिठो वञे त अदब जी माना आहे रेड़ियूं पाईंदड़ ॿार खे पंधु सेखारणु, या सिंधी इस्तिलाह मूजिबि अणघड़ियल काठ खे रंदो हणी सिधो करणु। ठीकु आहे, इन ई मक़सद सां जेकॾहिं हिस्ट्री में ॾिसिजे त इन ई मक़सद सां काफ़ी साल अॻु मुआशिरे में उस्ताद मुक़ररु कया वेंदा हुआ। ठीकु आहे, जिन खे अदीब बि चयो वेंदो, छाकाणि त तालीम सां गॾु ॿार जी तरबियत ऐं तादीब बि संदनि ई ज़िम्मे हूंदी हुई। सिर्फ़ु इहो न त उनखे पढ़ायो वेंदो, उनखे तरबियत ॾिनी वेंदी हुई त मुआशिरे में उथणो बीहणो कीअं आहे। ठीकु आहे, त
तरतीब ऐं तादीब जो मतिलबु त माना घटिजणु या इस्लाह वारे रंधे सां छिलिजी सों सिधो थियणु। जीअं वाढो अणघड़ियल काठ जे टुकड़े खे वाहुली रंधे ऐं रवात जे महमीज़नि सां हिकु ख़ूबसूरत शक्ल ॾिए थो, तीअं ई इंसानी ॿार बि वालदेन ऐं उस्तादनि जी तंबीहनि ऐं ज़माने जे लोॾनि ऐं गर्दिशनि में घुसण पुसण वारे तादीब बाद वञी कंहिं मुहज़ब ऐं शाइस्ता शख़्सियत जो मालिक बणिजी वेंदो। ठीकु आहे, इहे महमीज़ूं ऐं तलख़ तजुर्बा खेसि माण्हू बणाइनि था। हीउ ख़्यालु आहे अल्लामा आया काज़ी साहिब जो। ठीकु आहे, उन खां बाद में जेकॾहिं ॾिठो वञे त अमर जलील साहिबु चए थो अदब पंहिंजे मुआशिरे जी गॾियल या इनफ़रादी तरह सां कंहिं शख़्स जी ज़हनी ऐं जिस्मानी अज़ाब, उमीदनि ऐं ख़ौफ़, ग़म ऐं ख़ुशीअ जी अकासी कंदो आहे। अदब जो तफ़रीह सां को बि वास्तो कोन्हे। अदब क़ौमुनि जी तहज़ीब, तमदन ऐं तारीख़ जो शाहिद हूंदो आहे। उन खां बाद में डॉक्टर काज़ी ख़ादिम साहिबु जेको अदब खे डिफ़ाइन करे थो, हू थो चए त अदब जी वस्फ़ में जेका जगनि खां हलंदी थी अचे तंहिंजो इख़्तिसार ही आहे त हिकु धुर अदब खे तफ़रीह जो ज़रियो थी ॼाणे त ॿी धुर अदब खे ज़िंदगी ऐं उन जे मसइलनि खे सम्झणु, संवारणु, सींगारणु ऐं सुधारण जो ज़रियो थी सम्झे। लेकिन जेका ॻाल्हि मुश्तरका आहे सा इहा आहे त हर दौर जे आलमनि ऐं पारखुनि उन अदब जी मुखालफ़त कई आहे जेको इंसान जे ख़राब जज़्बनि खे उॿारे हुन में नफ़ीअ वारी क़ुवतुनि खे बेदार करे बुराई जे जनम जो कारण बणिजे थो। अदब जो जेकॾहिं तारीख़ी पस मंज़र ॾिसबो त असांखे ईअं ख़बर पवंदी त अदब जे लिखण जी शुरूआति लिखण जे फ़न सां थी, यानी ॿोली जी शुरूआति सां। इन सिलसिले में असां ईअं चई सघूं था त ॿोली ऐं अदब जो हिक ॿिए सां तालुक़ु इंतिहाई क़दीम आहे, छो जो ॿोली कंहिं बि तहरीर या तख़लीक़ जे इज़हार लाइ ज़ुबान जो कमु ॾिए थी। ॿोली ई इज़हार जो अहम ज़रियो आहे जेका समाजनि ऐं क़ौमुनि जे मिज़ाज, सक़ाफ़त, तहज़ीब, तमदन ऐं तारीख़ जे मवाद खे कारमद बणाए थी। ॿोली जो इब्तिदाई रूप आवाज़नि या इशारनि जी सूरत में मिले थो। मतिलबु त कंहिं इज़हार ख़्याल लाइ ॿोलीअ जे वजूद खां सवाइ तसवुरु नामुमकिन आहे। हाणे सुवालु पैदा थो थिए त दुनिया जी अदब जी शुरूआति छा सां थी? इन सिलसिले में मोहतरम लतीफ़ जमाल जो ख़्यालु आहे त अवाली अदब जी इब्तिदा मज़हबी रस्मुनि, ख़ौफ़ ऐं गुमाननि जे मवाद ते मुश्तमिल ॾंद कथाउनि जी सूरत में थी। अदब जो अवाली नमूनो नज़मी सूरत में मिले थो जेको गीत ऐं अवामी रंग जे एहसासाती इज़हार जो तर्जुमान हो। इन्हनि गीतनि में मौजूदु ॾंद कथाउनि जो बुनियादु फ़न बजाए एहसासनि, जज़्बनि ऐं तख़युल जी क़ुवत ते हुयो। उन्हनि गीतनि ऐं ॾंद कथाउनि जी शुरूआति लिखण जे हुनर सां न पर ज़माने जे जादू बयानी सां थी। उन्हनि जी बका किताबी रिकॉर्ड में न पर हाफ़िज़े जी सघारी क़ुवत हो। हिते ॻाल्हि इहा वाज़िह थिए थी त अदब जी सभ खां झूनी सन्फ़ शाइरी आहे ऐं शाइरी में इंसानी जज़्बनि जो इज़हार जेको तरीक़ो अॼु सुधो राइज आहे। मतिलबु त अदब जी शुरूआति इंसानी ॾुख, सुख, बहादुरी, प्यार, सूंह, पूॼा, सच, गिला ऐं ग़ीबत, टोक ज़नी जा जज़्बा वग़ैरह हिन फ़न जे ज़रिए ज़ाहिर कया विया आहिनि। हाणे अदब जो समाज में कारज कीअं थियो? ठीकु आहे, हाणे ॾिठो वञे त हर मुल्क जो अदब पंहिंजे मुल्क जी तहज़ीब ऐं तमदन, रीतुनि ऐं रस्मुनि, रहणी कहणी, तारीख़ ऐं जाग्राफ़ी, मतिलबु त ज़िंदगीअ जे हर हिकु पहलूअ जी अकासी कंदो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तारीख़ जो मुतालो कबो त उन मां इहा असांखे मालूमात मिलंदी त अदब जो समाजी कारज समाजी अकासी ताईं इर्तिक़ाई सफ़र कयो आहे जो अञा जारी आहे। मिसाल तौरु जेकॾहिं असां ॾिसंदासीं त अहिड़ो को वक़्तु हूंदो हो जो देवताउनि जी ख़ुशनुदी हासिलु करण लाइ गीत, ड्रामा ऐं नज़मुनि जी तख़लीक़ थींदी हुई, जंहिंजो वॾो मक़सदु इहो हूंदो हो त मालिक जी इताअत जो जज़्बो उभारिजे, संदसि ख़ुशनुदी हासिलु कजे। अॻिते हली जग मशहूरु फ़िलासफ़र अफ़लातून अदब जो समाजी कारज ॿुधाईंदे चयो त अदब उहो आहे जंहिंमां इख़लाक़ ऐं सदाकत जी नशोनुमा थिए। लोक कहाणियुनि ते नज़र विझण सां ख़बर थी त जानवरनि, देवनि, पखियुनि जी कहाणियुनि खां वठी इश्किया दास्ताननि ताईं हर हंधि को न को इख़लाक़ी दर्स नज़र अचे थो। चङे ऐं बुरे जे विच में तकरार, चङाई जी सोभ, मक़सदु माणण लाइ इंसानी जाखोड़, तकलीफ़ूं, ॾुख ॾाखड़ा, हिमत न हारणु, मज़लूम जी दादरसी, ज़ालिम सां जंग, इहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिर कनि थियूं त अवाली अदब जा ख़ालिक़ बि पंहिंजे इर्द गिर्द पंहिंजे माहौल ते नज़र रखंदा हुआ।
अहिड़ी तरह बादशाही ऐं जागीरदारी वारे दौर में जेकॾहिं नज़र दौड़ाइबी त उन में इन दौर जा समाजी मसइला यानी कि रीतू रस्मूं साठ सूठ नज़र पिया ईंदा। हर कैफ़ियत ऐं हर महल लाइ जुदा जुदा मुहावरा, इस्तलाह, तरकीबूं, तशबीहूं ऐं पहाका बयानु कयल हूंदा। लफ़्ज़नि जा उहे ज़ख़ीरा बि समाजी तब्दीलियुनि जो इज़हार कनि था ऐं ॿुधाइनि था त उन्हनि गीतनि ऐं नसर जे वसीले अहसास जाॻाए समाजी शौर पैदा करणु आहे। जंगी तराननि या रज़मिया शाइरनि में वतन जी मटी जो मान ऊचो करणु ऐं इज़त ऐं गैरत लाइ जान क़ुर्बान करण जो दर्स मिले थो। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं ॾिठो वञे उरसानी साहिबु पंहिंजी किताब आज़ादी खां पोइ सिंधी अफ़सानवी अदब जे अवसर में लिखियो आहे त साइंस जो ईजादी सिलसिलो शुरू थियो, पैदावार सनत ऐं हरफ़त वधी, रफ़्तार में तेज़ी आई, मुफ़ासिला घटिया, इंसानी फ़िक्र में नवां इंकिशाफ़ थियणु लॻा। हाणे अदबी किताब ख़वास जी मीरास न रहिया बल्कि उहे आम इंसाननि जे हथनि में पहुचणु लॻा। इंसान पाण खे अकीचार नवनि मसइलनि में घेरियल ॾिठो। हाणे तख़युलात जे खोल मां निकिरी ॿाहिरि हक़ीक़त निगारी सां पंहिंजे चौगिर्द निहारणु लॻो। मोहतरम अलादात ॿोयो साहिबु चए थो त अदब जा मुआशिरती असर तारीख़ जे वर्कनि में तकिड़े समाजी इनक़लाबनि में ॾिसी सघिजनि था। अदब ग़ुलामनि में आज़ादी जो विलविलो पैदा कयो। इन विलविले जी अमल सॼी दुनिया में ग़ुलाम समाज खे वॾो छीहो रसायो। अदब हारियुनि में हक़ल हासिल करण जे जज़्बे ऐं इस्तेहसाल ख़िलाफ़ ललकार खे जनमु ॾिनो, जंहिं घणनि हंधनि जागीराणे समाज जी मज़बूत दीवार खे ॾार विझी छॾिया। अॼु जिन मुआशिरनि में अमुन ऐं आज़ादी आहे, सुख ऐं सुरहायूं आहिनि, उहे सभई इंसानी अज़मतूं ऐं कामरानियूं मक़ामी सतह ते अवामी अॻुवाणनि जी सियासी जाखोड़ ऐं ॾाहपन समेत टॉलिस्ट, चेखोफ, मायाकोफ़स्की, गोरके ऐं रसूल हमज़ा तवफ़ ऐं ॿियनि अहिड़नि अदीबनि जी कोशिशुनि जो नतीजो आहिनि। त ही जेको अलाहदात ॿोयो साहिबु चए थो त जेका अदब ग़ुलामनि में आज़ादी जो विलविलो विधो, ठीकु आहे, ऐं हारियुनि में हक़ल हासिल करण जो जज़्बो पैदा कयो। मतिलबु त अहिड़ा किताब लिखिया विया, अहिड़ियूं तहरीरियूं लिखियूं वयूं जिन सां ग़ुलामनि में इहो ख़्यालु आयो, उन्हनि में हिकिड़ो जज़्बो पैदा थियो त आज़ादी कीअं हासिलु कजे। उन्हनि जा जेके हथरादू आका हुया, बांदी बणायो वेठा, उन्हनि खां आज़ादी कीअं वठिजे ऐं हारियुनि खे हक़ु पंहिंजो हासिलु कीअं करणु खपे। मतिलबु त अहिड़ा के ॾाहा, अहिड़ा के अदीब जेके हुया जिन पंहिंजी लिखणनि जे करे उन्हनि ताईं इहे शयूं पहुचायूं। ठीकु आहे। हाणे ॾिठो वञे त अदब जी वॾी ख़ूबी आहे त उहो ज़ुबान, सक़ाफ़त, तमदन, जाग्राफ़ियाई सरहदुनि जो मुहताज न हूंदो आहे, बल्कि आलमी सोच ॾींदड़ अदब दुनिया जे हर हिसे ते पंहिंजी रहनुमाई कंदो आहे। दुनिया जी हर ज़बान में अफ़लातून, हुमर, अरस्तू, दांते, शेक्सपियर, शाह, सचल, गोइटी, दोस्तोवस्की, मिल्टन, सार्थर, टॉलस्टॉय, हेमिंगवे, रूसो, लोशोन, निज़ामी, ख़याम, कालिदास, टैगोर, कार्ल मार्क्स, गालिब, अयाज़, विलियम वर्ड्स जहिड़नि अदीबनि जी जॻह मौजूदु हूंदी आहे। उन जो वॾो सबबु इहो आहे त इल्म जो को बि ॿियो अहिड़ो शोबो न आहे जेको अदब खां सवाइ इंसानी अंदरूनी कैफ़ियतुनि खे मुकमल बयानु करे सघे। ईअं खणी चइजे त अदब हिकु अहिड़ो औज़ार आहे जंहिंसां समाजी ज़िंदगी जी अंदरूनी ऐं ॿाहिरीं कैफ़ियतुनि खे मापे सघिजे थो। ठीकु आहे। त अदब पंहिंजे दौर जे मिज़ाज ऐं संदसि रूह जो इज़हार आहे। जेके अदीब हूंदा आहिनि, लेखक हूंदा आहिनि, उहे असांखे सोच, वीचार जे शाननि ऐं बावकार वाधारे ॾांहुं वठी वेंदा आहिनि। ठीकु आहे। असां जेकॾहिं 19वीं सदी जे लेखक कार्ल मार्क्स जे किताबनि लाइक दास कैपिटल थी वियो या कम्युनिज़म जो मंशूर मैनिफेस्टो ऑफ कम्युनिज़म ते नज़र विझूं त ख़बर पवे थी त कहिड़े नमूने उन्हनि ॿिनि किताबनि सॼी दुनिया में जागीरदारी निज़ाम ऐं सरमाएदारी निज़ाम जे दीवारनि में ॾार विझी छॾिया। ठीकु आहे। मौजूदा दौर में बि दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में संदसि नज़रिए जे मुताबिक़ हुकूमतूं क़ाइमु आहिनि। इन मां ज़ाहिर थिए थो त अदब समाज में तब्दीलियुनि आणण जो इनक़लाबी रस्तो पिणु ॿुधाए थो। इहे जेके अदीब हूंदा आहिनि, लेखक हूंदा आहिनि, उहे जेका दुनिया खे ॾिसंदा आहिनि त सा मुख़्तलिफ़ नज़र सां ॾिसंदा आहिनि। ठीकु आहे। ऐं वरी जेको पढ़ंदड़ हूंदो आहे उन अदब खे, उहो उन जे नज़र सां ॾिसंदो आहे त इहे अदीब सॼो कुझु सम्झाइनि था ऐं इन अदब पढ़ण सां ई जेके बि सोशल, पॉलिटिकल, इकोनॉमिक इशूज़ आहिनि उहे तव्हांजा कंहिं बि समाज में हुजनि, उहो तव्हां जेकॾहिं सिंध जो अदब पढ़ंदव तव्हांखे हितां जो जेको सोशल इशूज़ आहिनि उन में ख़बर पवंदी, जंहिंमें पिराणी कहाणी थी वई,
या तव्हां नाविल पढ़ंदो सिराज जा पढ़ाड़ू सोईसठ मरण मूसिया, उन में हिस्ट्री लिखियलु आहे पंहिंजे सिंध जी, त उन में ठठे में कीअं ज़ुल्म थियो, या उन टाइम अरगून तुर्खान वग़ैरह जेके इन मुग़लनि कीअं ज़ुल्म ज़्यातियूं कयूं। बहरहाल जेकॾहिं ॾिठो वञे हिस्ट्री में या अॼु जे दौर में, त अदब जेको आहे उहो इंसान जी सोच में हिकिड़ी पॉज़िटिविटी आणे थो, उन खे सॼी दुनिया मां ॾिसारे थो त दुनिया जो जेको कारोबार आहे, जेको दुनिया जो सिस्टम हले पियो, उहो सिस्टम कीअं पियो हले। ठीकु आहे, त अहिड़े हिसाब सां ही अदब जी जेका आहे नंढड़ी डेफिनेशन आहे, इन तरह सां तव्हां इन खे लिखी सघो था। अदब में अॻिते पाण डिस्कस कंदासीं त नसर ऐं नज़म में वरी असां ॾिसंदासीं त इन्हनि में कहिड़ियूं कहिड़ियूं सन्फ़ूं अचनि थियूं। ठीकु आहे, ऐं अॻिते इनशाला पाण कोशिशि कंदासीं त टॉपिक वाइज़ हलूं।